छाड़ीदा। तू केड़ी ज़रूरत जो तुझी केड़ी कौम है 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 हाफिज साहब जी केड़ी कौम आ तहां जी केड़ी कौम आ तहां जी केड़ी कौम आ जे करे कौमन कौमन जो मुकाबलो करणो सही तो पो सभनी कौमन जो गुलदस्तो जमीयत उलमा इस्लाम थई मता ख्वाब हो जाई तो मुखे पंहिंजे पंहिंजे इन सरदारी पग ते नाज़ा तुझे सरदारी जो एहतराम तुझे पग जो एहतराम तुझे इन पोजीशन जो एहतराम लेकिन जेकरे मुंजन खरीद कारकुनन जे खिलाफ इस्तेमाल थींदी त इंशाअल्लाह तोखे 2000 तारा ॾेखारींदा। कुकड़ चोरी में मुझा मौलवी बधाईंदा हो वे ॾींहं खाई वियो जॾहिं बकरी चोरी में मुझा मौलवी बधाईंदा हो वे ॾींहं खाई वियो जॾहिं कूड़न केसन में मुझा मौलवी बधाईंदा हो हाणे को एसपी मुझे कंहिं कारकुन ते करे को कूड़ो केस एसपी जे करे ज़िले में रही वञे त मांखे चइजो को थाणेदार करे मुझे कारकुन ते कूड़ो केस थाणेदार थाणे ते रही वञे त मांखे चइजो असां मो जिन ककिने केर थींदा आहिनि असां अमेरिका के गोॾनि भर विहारिया असां अमेरिका के गोॾनि भर विहारिया है केर थींदा आहिनि इन जे करे चवां थो छॾियो धांधलीअ खे इन जे करे हुक्मराननि खे चवां थो छॾियो आरास ऐं डीआरएस खे छॾियो पैसनि जे लालचनि खे छॾियो काग़ज़नि जे मसरत कमाइण खे अचो आवाम वटां हलूं फ़ैसिलो आवाम ते थो छॾियूं आवाम फ़ैसिलो कंदो त आवाम तव्हां सां गॾु या आवाम शहीद ख़ालिद महमूद सुमरे जी तमाम जमीयत उलमा इस्लाम असांजे मेहनत जो मक़सद सिर्फ़ इहो आहे त समाज अहिड़ी सिंध बागुनि जे बातर मां आज़ाद थिए असांजी मेहनत जो मक़सद सिर्फ़ इहो आहे ग़रीबनि मिस्कीननि हौरिन ऐं मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ मिलनि असांजे मेहनत जो मक़सद इहो आहे सिंध जा वसीला सिंध जा ॿेट सिंध जा जज़ीरा महफूज़ हुजनि असांजे मेहनत जो मक़सद इहो आहे नमक ताईं नौशीन खे उनजा हक़ मिलनि असांजे मेहनत जो मक़सद इहो आहे भंडन नवाब शाह जे भंडन खां वठी ठट्टे जे नौजवान ताईं उन सां इंसाफ़ थिए असांजे मेहनत जो मक़सद इहो आहे हिननि नौजवाननि खे मेरिट रोज़गार मिले असांजे मेहनत जो मक़सद इहो आहे टंगवाणी जा पैसा टंगवाणी ते ख़र्च थियनि ग़रीब जे पुट खे अस्पताल में इलाज मिले ग़रीब जे पुट खे स्कूल में तालीम मिले ऐं अल्लाह जे मदद सां अवाम जे ताक़त सां इंशाअल्लाह इनक़लाब जो आगाज़ टंगवाणी खां कंदासीं टंगवाणी ते बि जमीयत जो है झंडो राज कंदो त सिंध जे वज़ीर आला हाउस ते बि जमीयत जो है झंडो छवी तारीख तहां के घरा निकलणो रुगो वोट ना है करणो पोलिंग संभालनी आ रुगो अकेलो ना है निकलणो अमड़न भेनरन ऐं न्याणियुनि खे वठी करे वोट कास्ट कराइणो ऐं सच्ची ॻाल्हि ॿुधायां दिल जी ॻाल्हि ॿुधायां फ़ैसिलो है मुंहिंजा दोस्त कंदा हे मुफ्ती अब्दुल रहीम साहब वारा हे स्टेज ते बीठल मुंहिंजा अमाइरीन मुंहिंजा सरदारान मुंहिंजा भाइर मुंहिंजा दोस्त कंदा सच्ची ॻाल्हि इहा आहे दिल चए थी त लारकाणे सां गॾु ईंदड़ इलेक्शन में हिन ज़िले तां बि मां इलेक्शन में बीहां ताकी इन्हनि खे 20,000 तारा ॾेखारियां इंशाअल्लाह कराची का कश्मीर ताईं किताब राज कंदो आहे को इंशाअल्लाह चवण वारो किताब कामयाबी जो निशान आहे किताब तब्दीलीअ जो निशान आहे किताब नौजवाननि जे रोज़गार जो निशान आहे किताब ग़रीबनि मिस्कीननि हारिन ऐं मज़दूरनि खे उन्हनि जे हक़ ॾियण जो निशान आहे किताब ज़ालिमनि जाबिरनि आमिरनि लोटनि ऐं लुटेरनि सां हिसाब बराबर करण जो नालो आहे किताब इंशाअल्लाह हिन सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाइण जो निशान आहे 26 जून ते नारे जो टाइम न आहे 26 जून ते इंशाअल्लाह घरां निकिरंदो ठप्पा किताब ते हणंदो
चोरी करण के न ॾींदो, वोट जी चौकीदारी कंदो, रिज़ल्ट वठण ताईं पोलिंग न छॾींदो। पको वाइदो मुड़सणो वाइदो। त पोइ मां उम्मीदवारनि खे चवां थो थोरो अॻियां अचो, बाक़ी दोस्त थोरो पोइ ते थी वञे, उम्मीदवारनि खे अॻियां जॻह ॾियो। उम्मीदवार अॻियां अचो, उम्मीदवार अॻियां अचो। उम्मीदवार हे मुंहिंजे आस पास जेका बीठा आहिनि, मुंहिंजे सॼे मूंखे वोट हिननि ते एतमाद, मूं ते एतमाद आहे। हिननि जी कामयाबी मुंहिंजी कामयाबी आहे, ख़ुदा न ख़ास्ता हिननि जी नाकामी मुंहिंजी नाकामी आहे। सम्झो था, हिननि जी कामयाबी मुंहिंजी कामयाबी। हिननि ते एतमाद, मूं ते एतमाद। हिननि खे अॻियां आण, मूंखे अॻियां आणो आहे। तव्हां हिननि खे कामयाब कयो। हिननि जो ज़ामिन मां आहियां, हिननि जी ज़मानत मां थो खणा। हिकु रुपए जो हिननि खां हिसाब वठी तव्हांखे मां ॾींदुसि। तव्हांजो हिकु रुपयो इलाइक़े ते ख़र्च थींदो, हितां जे घिटिन रस्तनि नालनि ते ख़र्च थींदो, हिकिड़ो रुपयो चोरी न थींदो। तव्हांजे फंडनि जो हिसाब तंगवाणीअ जे हिन चौक ते बीही करे हिननि खां मां वठी ॾींदुसि। हिननि जो ज़ामिन मां आहियां। छा तव्हां हिननि दोस्तनि खे खटाइण जे लाइ अॼु खां घर घर मेहनत कंदव? किताब जे कामयाबी जो सिज बंदी करे उभरंदो। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात।